अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शफ़क़त अली ऐं असां तव्हांखे पंहिंजे यूट्यूब जे चैनल ते जंहिंजो नालो आहे शफ़क़त उगए ऑफिशियल ख़ुशामिद कयूं था। ऐं असां जेको लेक्चर्स जो सिलसिलो शुरू कयोसीं उनखे कंटिन्यू कंदे अॼु असां हिकिड़ो नंढिड़ो लेक्चर डिलीवर करण जी कोशिशि कंदासीं ऐं जंहिंमें असांजी कोशिशि इहा हूंदी त जेके 2019 ऐं 2020 जा जेके पास्ट पेपर्स आहिनि जनरल सिंधी जा, जंहिंमें पर्टिकुलरली असां जेको एसेज जा टॉपिक्स आहिनि उन्ही खे असां कोशिशि करे डिस्कस कंदासीं त उहे अटैम्प्ट कीअं कजनि। छो त काफ़ी दोस्त मूंखे मैसेज कनि पिया ऐं मां सम्झां पियो त जेको सिंधी मज़मून आहे, जेको शार्ट एसे आहे, उहो काफ़ी दोस्तनि जे लाइ परेशान कुन आहे हींअर बि। उन जे लाइ मूं सोचियो त भला जेके प्रीवियस पेपर्स में 19, 20, 21 ऐं 23 जा जेके बि जनरल सिंधी जा मज़मून आहिनि उहे मां सभु कोशिशि कंदुमि त डिस्कस कयां, पर जेकॾहिं असां सभिनी खे डिस्कस कंदासीं त असां वटि टाइम एतिरो कोन बचंदो। असांजो जेको लेक्चर आहे उहो तमामु लेंदी थी वेंदो। पोइ इन टाइम खे ॾिसंदे असां हीअं था कयूं त 19 ऐं 20 जी असांजी कोशिशि कंदासीं त उन जा जेके जस्ट मज़मून वारा टॉपिक्स आहिनि असां उनखे ब्रेक कयूं, ठीकु आहे। उन खां बाद में असां पोइ अॻिते वरी जेके ॿिया पार्ट्स आहिनि इन जा जनरल सिंधी जे पेपर जा उनखे असां डिस्कस कंदासीं, जेके प्रीवियस पेपर्स आहिनि या पास्ट पेपर्स आहिनि। अच्छा, त हीउ जेको आहे 2019 जो पेपर आहे ऐं इहो असां क्वालिफाई कयोसीं। हीउ 2019 जो पेपर जंहिंमें जेको पहिरियों असांजो टॉपिक आहे उहो चए थो त सिंधी ॿोलीअ जो मुस्तक़बिल, ठीकु आहे। उन खां पोइ ॿियो टॉपिक आहे जदीद सिंधी शाइरीअ में मौजूदु लाड़ा, ऐं टियों जेको असांजो मज़मून आहे उहो आहे सचल जे कलाम जी बेबाकी, ऐं चौथों आहे पाक भारत लाॻापा, ऐं पंजों आहे मिर्ज़ा कलीच बेग बहैसियत हिकु ड्रामा निगार। त असां कोशिशि कंदासीं हिकु हिकु खे असां ब्रेक करण जी कोशिशि कंदासीं ऐं तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदासीं त हिनखे अटैम्प्ट कीअं कजे एसे खे, ठीकु आहे। त उन सिलसिले में असां पोयां बि हिकु ॿ लेक्चर असां डिलीवर करे चुका आहियूं। उन में असां प्रॉपर इहो सम्झाइण जी कोशिशि कई आहे त जेको एसे आहे उहो एसे अटैम्प्ट कीअं कजे, ठीकु आहे, या एसे जी तयारी कीअं कजे। उहे त असां जेके शयूं डिस्कस कयूं आहिनि तव्हां सां काइंडली तव्हां उहे लेक्चर्स असांजा ॿुधी वठिजो। ऐं बाक़ी जेको हींअर असां डिस्कस करणु वञूं पिया 2019 ऐं 2020 जे पेपर खे, त उन में पर्टिकुलरली जेको आहे त असां सिंधी एसे जेको आहे उहो हल कंदासीं, ठीकु आहे। उन जी असां आउटलाइन ठाहींदासीं, ठीकु आहे। त इहो मां वाज़े कंदो हलां त जेको 20 मार्कुनि वारो शार्ट एसे आहे इन में जेका आउटलाइन आहे उहा नेसेसरी न आहे। जेकॾहिं तव्हां नथा लिखो तव्हां न लिखो। मां त जेके बि PMS जा पेपर ॾिना आहिनि मां कॾहिं बि आउटलाइन न ठाही। अॻु में जेको PMS में जेको वॾो एसे हूंदो हुयो जंहिंजो 50 मार्कूं हूंदियूं हुयूं, लाइक इंग्लिश जे एसे वांगुरु, त उन में तव्हांखे ज़रूरी हो लिखणु, त उन में तव्हां आउटलाइन ॾियो, ख़ाको लिखो, हिन में ज़रूरत न आहे, ठीकु आहे। त हीउ जस्ट मां तव्हांखे जेको एसे आहे उन ब्रेक करे तव्हांखे सम्झाइण ख़ातिर मां ही आउटलाइन ठाहींदुमि ऐं तव्हां जीअं तव्हांखे सम्झ में अचे त हीउ एसे लिखिबो कीअं हो, ठीकु आहे। मूंखे इहो बि यकीन आहे त तव्हां मां काफ़ी दोस्त अहिड़ा हूंदा ऐं जेके हिन मूंखां सुठी तरह सां ब्रेक करे तव्हांखे सम्झाए सघंदा ऐं पाण बि सुठो लिखी सघंदा। पर हीअ जेका असांजी नंढड़ी कोशिशि आहे हीअ उन दोस्तनि जे लाइ आहे, उन एस्पायरेंट्स लाइ आहे जेके बिगिनर आहिनि, जेके चऊं जूनियर आहिनि, जेके ॾाढो कंफ्यूज़ आहिनि, उन जंहिंजो हीउ पहिरियों अटैम्प्ट आहे, ठीकु आहे। ऐं आउं बार बार इहे ई शयूं दोहराईंदो आहियां त 2024 जी जेका PMS आहे इन में नंबर ऑफ़ कैंडिडेट्स तमामु घणो आहे, ठीकु आहे, अराउंड 11,000। त इन में जेकॾहिं तव्हां जेतिरो सुठो लिखण जी कोशिशि कंदव, जेतिरो स्कोर घणो खणण जी कोशिशि कंदव, ओतिरा तव्हांजा जेके चांसिस आहिनि उहे तव्हांजी एलोकेशन जा उहे ओतिरा तव्हांजा सुठा चांसिस ईंदा। जेकॾहिं तव्हां जस्ट क्वालिफाई कंदव सब्जेक्टनि खे, स्कोर घणो न खणंदव, त पोइ तव्हांजी एलोकेशन जो साॻियो इशू रहंदो, जेको काफ़ी जेको दोस्तनि सां इशू रही चुको आहे। ऐं जेको एलोकेशन नथी थिए माण्हुनि जी, इहो जेको पेन आहे न उहो फेल्यूअर खां वधीक पेन हूंदो आहे, ठीकु आहे। त इन जे करे असां कोशिशि कंदासीं जस्ट असां हिन एसे जा जेके टॉपिक्स आहिनि उनखे असां ब्रेक करे आउटलाइन ठाहिण जी कोशिशि कंदासीं। ऐं ॿियो इहो त मूंखे जेका सिंधी जी टाइपिंग आहे उहा कंप्यूटर ते प्रेज़ेंटेशन ठाहिणु कोन ईंदी आहे। इन जे लाइ मां कोशिशि कंदुमि त मां साॻियो जेको आहे त पेजिस रखां अॻियां ऐं मां उन ते लिखंदो वञा, ऐं असां कोशिशि कयूं था तव्हांखे पेज ते ई सुठो सम्झायूं। अच्छा, हिन में जेको असांजो
पहिरियों मज़मून आहे उहो आहे सिंधी ॿोलीअ जो मुस्तक़बिल। ठीकु आहे, हीअ आहे मज़मून। असां वारी वारी सभु डिस्कस कयूं था, कोशिशि कयूं था असां, ऐं टाइम बि असां काफ़ी बचायूं, न त टाइम असांजो काफ़ी लॻी वञे थो, पोइ वरी थोरो बोरिंग फील थिए थो। सिंधी ॿोलीअ जो मुस्तक़बिल। अच्छा, त ही जेको असां डिस्कस करणु वञूं पिया, ही 2019 जो पेपर आहे। ठीकु आहे, त हिन में असां जस्ट डिस्कस कंदासीं। मां त हिकिड़ी प्रॉपर जेको ख़ाको आहे उहो हींअर ठाहींदुमि, पर उहो तव्हांखे लिखणो न आहे हिन में पेपर में, इहो तव्हां नोट कजो। ठीकु आहे, छो त उन में एतिरो टाइम न आहे, ऐं तव्हांखे 8 खां 10 जेकॾहिं पैराग्राफ अचनि था, लिखियो था तव्हां, त इहो मोर देन इनफ आहे। ठीकु आहे, हीअ असां लिखंदासीं ख़ाको, जंहिंखे तव्हां आउटलाइन सॼो था अंग्रेजी में। ऐं हीअ तव्हांखे ज़रूरी न आहे, अगेन मां तव्हांखे हिन जे करे यादि करायां थो, मतिलबु तव्हां उते परेशान थियो। ऐं हीअ जस्ट मां तव्हांखे सम्झायां थो, छो त हूअं तव्हां जेकॾहिं डायरेक्ट असां लिखंदा ईंदासीं तव्हां सम्झंदो कोन, पोइ हीअ तव्हां जेको आउटलाइन खे ॾिसंदो या ख़ाको ॾिसंदो, त पोइ तव्हांखे कुझु न कुझु सम्झ में अची सघे थो। त हिन में जेको सिंधी ॿोली जो मुस्तक़बिल चए थो, हिन में मां ॿई शयूं डिस्कस कंदुमि, पोइ तव्हांजो जेको स्टांस आहे उहो तव्हां पाण खणंदव, त हिन में असांजो स्टांस कहिड़ो आहे। मुस्तक़बिल जेको आहे त हिकिड़ो चऊं परेशान कुन हालत वारो आहे, या चैलेंजिस वारो आहे, या जेको मुस्तक़बिल आहे त उहो आसान आहे ऐं रोशन आहे। ठीकु आहे, रोशन ऐं ऊंदाही ॿिन्ही शयुनि मां तव्हांखे हिकिड़ो ई खणणो आहे। पर जेकॾहिं तव्हां ॿई शयूं एट द सेम टाइम खणी सघो था ऐं प्रूव करे सघो था, देन इट इज़ वेरी गुड। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां ॿई शयूं खणी सघो था त इहो अञा मुंहिंजे ख़्याल में ठीकु रहंदो तव्हांजे लाइ। त इन जे लाइ पहिरां असां ई लिखंदासीं तमहीद। तमहीद खे असां चवंदा आहियूं अंग्रेजी में इंट्रोडक्शन। मां कोशिशि कई, दोस्तनि खे चयुमि त यार हिकिड़ो जेको आहे त हिकिड़ो प्रॉपर क्लास रखिजे ज़ूम ते, ऐं उन में सम्झाइण जी कोशिशि कजे। पर मुंहिंजे ख़्याल में त लेक्चर इहो असां साॻियो ई यूट्यूब ते रखूं, छो त असांजा ज़ूम ते असांजा जेके दोस्त आहिनि काफ़ी नवां असांखे पहुची कोन सघंदा मुंहिंजे ख़्याल में। त हीअ दाल दर अथव, हीअ दाल दर आहे। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांखे सम्झ में न अचे त हीअ दाल दर आहे। ऐं जेका राइटिंग आहे तव्हांजी बसि जस्ट रीडेबल हुजे, इट इज़ मोर देन इनफ। ठीकु आहे, त हीअ जेको इंट्रोडक्शन आहे, असांखे इंट्रोडक्शन में हिते जेको मां डिस्कस कयां थो, हुन में तव्हां इंट्रोडक्शन में सॼी जेके आउटलाइन आहे, उन में जेके बि तव्हां डिस्कस शयूं करणु वेंदो, उहो तव्हांखे इंट्रोडक्शन में ई लिखणियूं हूंदियूं। हीअ त असां जस्ट ख़ाको ठाहे तव्हांखे थोरो मां आई एम ट्राइंग टू मेक यू अंडरस्टैंड। ठीकु आहे, त इन जे लाइ तमहीद या इंट्रोडक्शन जेको आहे, त उन में असांखे हिकिड़ा केची माना या जेको आहे त असां हिकिड़ा इंट्रोडक्टरी सेंटेंस ॾींदासीं जेके थोरा केची हुजनि, माना उनजो जेके पढ़ण सां माना हिकिड़ो तव्हांखे सुरूर मज़ो अचे। ठीकु आहे, त इन जे लाइ हीअ जेको सिंधी ॿोली जो मुस्तक़बिल आहे, इन जे लाइ तमहीद में तव्हां लिखंदव। ठीकु आहे, तमहीद में माना हीअ मां जस्ट तव्हांखे थोरो सम्झायां थो, उते तव्हां पंहिंजे तरफ़ खां वधीक शयूं बि लिखी सघो था, अहिड़ो को मसइलो न आहे। हीअ को एॾो रॉकेट साइंस न आहे जो तव्हां कंफ्यूज़ थियो ऐं परेशान थियो। त जेका सिंधी ॿोली आहे फ़क़ति राब्ते जो वसीलो न, पर सिंधी सुञाणप ऐं तहज़ीब जो रूह आहे। हीअ ॿोली हज़ारे सालनि जी तारीख़ ऐं सक़ाफ़त खे पाण में समोए वेठी आहे। हाणे हीअ जेका चऊं असांजी सिंधी ॿोली आहे न, हाणे असां इन जे लाइ हिकिड़ो इंट्रोडक्टरी सेंटेंस हणंदासीं, असां हिकिड़ो केची लाइन ॾींदासीं। ठीकु आहे, जेका थोरो उन माना महसूसु कराए त वाक़ई कंहिं माना हिकिड़े माना अदबी माण्हू जो लिखियलु आहे, हिकिड़े अदीब जो लिखियलु आहे। ठीकु आहे, त उन में असां इहो लिखंदासीं त सिंधी ॿोली फ़क़ति राब्ते जो वसीलो, पर सिंधी सुञाणप ऐं तहज़ीब जो रूह आहे। हीअ ॿोली हज़ारे सालनि जी तारीख़ ऐं सक़ाफ़त खे पाण में समोए वेठी आहे। पोइ तव्हां जेकॾहिं इहो लिखो या तव्हां डायरेक्ट ॿियो को स्टार्ट कयो, इट इज़ टोटली अप टू यू। ठीकु आहे, पर मां त अञा कोशिशि कई आहे, हमेशह मुंहिंजो अल्हम्दुलिल्लाह स्कोर सुठो आयो हिन में। मां अॻु में बि डिस्कस कयो आहे त मुंहिंजो जनरल सिंधी ऐं जेको लिटरेचर आहे इन में सुठो अल्हम्दुलिल्लाह स्कोर आयो, 70+ आयो आहे। त इन में असां मिसाल कहिड़ा ॾेई सघूं था। ठीकु आहे, त जेके ही सिंधी ॿोली जो मुस्तक़बिल आहे, या इन में जेको असां इंट्रोडक्शन ॾियूं था, या इन में असां मिसाल थोरो कीअं ॾींदासीं। जीअं मिसाल तौरु त हीअ ॿोली हज़ारे सालनि जी तारीख़ ऐं सक़ाफ़त खे पाण में समोए वेठी आहे। त मिसाल इन में जीअं मोहन जो दड़ो थी वियो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई थी वियो, सचल सरमस थी वियो। ठीकु आहे, ऐं ॿिया सूफ़ी शाइर
जंहिं सिंधी ॿोलीअ खे जेको आहे हिकिड़ो माना अमीर बणाए हिकिड़ो सकाफ़ती विरसे जो मिसाल ॾिनो आहे असांखे। ठीकु आहे, उन खां पोइ असां ॾिसंदासीं त सिंधी ॿोलीअ जो पस मंज़र कहिड़ो आहे। हीअ त अंग्रेजी में हीअ ख़ैर तव्हां त आउटलाइन ते लिखंदो ई कोन, हीअ मां जस्ट तव्हांखे सम्झायां थो त आहे छा। ठीकु आहे, सिंधी ॿोलीअ जो पस मंज़र, सिंधी ॿोलीअ जो पस मंज़र। ठीकु आहे, हिस्टोरिकल बैकग्राउंड जंहिंखे असां चऊं त इन में इहो असां चवंदासीं त सिंधी जे दुनिया जी क़दीम ॿोलियुनि मां हिकु ॿोली आहे। ठीकु आहे, अरबन जे अचण खां अॻु बि सिंधी आम राब्ते जी ॿोली हुई। उन खां पोइ अरबन जी तव्हां तारीख़ पढ़ी हूंदी, 711-12 में मोहम्मद बिन क़ासिम आयो। उन खां पोइ असांजी जेका चऊं दफ़्तरी ॿोली चऊं या ऑफिशियल लैंग्वेज चऊं उहा फ़ारसी हुई, पर जेका असांजी कम्युनिकेशन कई वेंदी हुई लोकल लेवल ते त उहा असांजी सिंधी ॿोली हुई। ठीकु आहे, त अरबन जे अचण खां अॻु बि सिंधी आम राब्ते जी ॿोली हुई। अंग्रेज़नि जे दौर में सिंधी खे सरकारी हैसियत मिली 1843 में, जॾहिं अंग्रेज़नि सिंध फ़तह कई ऐं असांजी सिंध अंग्रेज़नि जे माना अंडर में अची वई, कंट्रोल में अची वई, त पोइ 1853 या 52 में उन्हनि हिकिड़ी कमेटी ठाहे सूरत तख़्ती ॾिनी असांजी सिंधी ॿोलीअ खे। ठीकु आहे, त उन हिसाब सां मुंहिंजे ख़्याल में त 1853 में जेका सिंधी रस्मुल ख़त आहे जंहिंखे पाण चऊं जेका आहे सूरत तख़्ती। ठीकु आहे, त उहा मुंहिंजे ख़्याल में 53 में मिली, जेका उन खां बाद में असांजी जेका सिंधी ॿोली आहे उन खे अदब में माना काफ़ी तरक़ी मिली। मौजूदा हालति जंहिंखे असां करंट सिचुएशन चई सघूं था। ठीकु आहे, त इन में सिंधी ॿोली जी कहिड़ी चऊं हालति आहे ऐं कहिड़ी पोज़ीशन आहे। ठीकु आहे, त हींअर असां जेकॾहिं ॾिठो वञे त जेका सिंधी ॿोली आहे उहा हींअर ताईं स्कूलनि, मीडिया ऐं अदब में ज़िंदा आहे। ठीकु आहे, उन खां पोइ जेको असांजो शहरी इलाइक़ो आहे उन में उर्दू ऐं अंग्रेज़ी जो जेको आहे वधंदड़ असरु हिन ॿोलीअ जे लाइ हिकिड़ो मसइलो बणिजे पियो। जेके असांजा ख़ासि करे वॾा शहर आहिनि जीअं कराची थी वियो, हैदराबाद थी वियो, सखर थी वियो, त इन में जेके वालिदैन आहिनि काफ़ी, त उहे जेके पंहिंजा ॿारड़ा आहिनि उन्हनि जा, उन्हनि खे उहे रोकींदा आहिनि त तव्हां उर्दू ऐं अंग्रेजी ॻाल्हायो त जीअं स्मार्ट लॻो। ठीकु आहे, हिकिड़ो चऊं हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो परसेप्शन आहे, हर कंहिंजी पंहिंजी मैंटेलिटी आहे। त इन जे करे जेको मौजूदा हालति आहे त उन में असांजी ॿोली जेका आहे स्कूलनि में, मीडिया अदब में ज़िंदा बि आहे, पर उन खे थोरा चैलेंजिस बि आहिनि। ठीकु आहे, उन खां पोइ हाणे अॻु में मां डिस्कस करे चुको आहियां त हिन में तव्हांखे कोई बि स्टांस खणणो आहे। ठीकु आहे, पर जेकॾहिं तव्हां स्टांस नथा खणो ऐं ॿई शयूं डिस्कस करणु चाहियो था बि तव्हां करे सघो था। मां तव्हांखे ॿई शयूं डिस्कस करे ॿुधायां थो त इन में तव्हां ॿई शयूं डिस्कस कयो त ॿई करे सघो था। जेकॾहिं हिकिड़ो स्टांस खणो बि तव्हांखे जस्ट प्रूव करिणो आहे। ठीकु आहे, त उन में हाणे असां पहिरां डिस्कस कयूं था त हिन खे मसइला कहिड़ा आहिनि। हाणे असां हिते लिखंदासीं सिंधी ॿोलीअ खे दरपेश मसइला, सिंधी ॿोलीअ खे दरपेश मसइला। ठीकु आहे, त उन में असां लिखण जी कोशिशि कंदासीं त जेको आहे तालीमी असांजो निज़ाम आहे, हिते असां लिखूं था हिते। ठीकु आहे, हिन खे असां अल्फ़ लिखी सघूं था हिते। त असांजो जेको तालीमी निज़ाम आहे, केतिरनि स्कूलनि में सिंधी लाज़मी मज़मून न आहे। इहो तव्हां ॾिठो हूंदो त पंहिंजा जेके ख़ासि करे पंहिंजा जेके कराची थी वई या सखर या हैदराबाद, इन में कुझु इलाइक़नि में, कराची में त तक़रीबन पूरी कराची में मज़मून न आहे सिंधी। ठीकु आहे, त सिंधी जेको मज़मून आहे उहो पढ़ायो ई न आहे वेंदो। ठीकु आहे, स्कूलनि में सिंधी मज़मून आहे। हाणे लिखो, मां जस्ट इहो लिखां थो, सिंधी लाज़मी न आहे, सिंधी लाज़मी मज़मून न आहे तालीमी निज़ाम में। तालीमी निज़ाम में केतिरनि स्कूलनि में सिंधी लाज़मी मज़मून न आहे। तालीमी निज़ाम में सिंधी लाज़मी मज़मून न आहे। ठीकु आहे, उन खां पोइ जेको आहे त शहरी जेको शऊर आहे, अवेयरनेस आहे, उन में खोट आहे। वालिदैन ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाईंदे लॼ महसूसु कंदा। ठीकु आहे, हिन खे असां चवंदासीं शहरी शऊर में खोट।
शहरी शऊर में खोट, ठीकु आहे। उन्हीअ खां पोइ मीडिया ऐं सोशल मीडिया ते घटि नुमाइंदगी आहे। हिन में असां लिखंदासीं मीडिया ऐं सोशल मीडिया ते घटि नुमाइंदगी, ठीकु आहे। ऐं उन्हीअ खां पोइ असां ॾिसंदासीं त ग्लोबलाइज़ेशन जो बि असरु आहे, ठीकु आहे। ग्लोबलाइज़ेशन जो असरु, ग्लोबलाइज़ेशन जो असरु, इहो ग्लोबलाइज़ेशन जो असरु कीअं आहे त अंग्रेज़ी ऐं ॿिनि ॿोलियुनि जो दॿाउ आहे हिते। मिसाल तौरु केतिरा ई नवां चैनल अचनि था, या उन्हनि में जेका ड्रामनि में सिंधी जेका ॿोली आहे उन खे माना हिकिड़ी सेकेंडरी हैसियत हासिलु आहे, या सेकेंडरी हैसियत ॾिनी वेंदी आहे, ठीकु आहे। हाणे उन खां पोइ असां वरी हिते लिखंदासीं त 5 नंबर ते असां लिखंदासीं त जेको आहे पॉज़िटिव साइंस या अपॉर्चुनिटीज़ या रोशन उमीदूं असां चऊं, ठीकु आहे। हिते असां लिखंदासीं। हाणे असां जेको आहे ॿई शयूं असां डिस्कस करे सघूं था। असां तव्हांखे अॻु में ई ॿुधायो आहे त हीअ असां लिखंदासीं रोशन उमीदूं। तव्हां इन में ॿई शयूं तव्हां लिखी सघो था। जेकॾहिं तव्हां बैलेंस तव्हां करे सघो था त करे सघो था, मसइलो न आहे को, इहो तव्हां ते चऊं डिपेंड करे थो। पॉज़िटिव साइंस, ठीकु आहे। त इन में पॉज़िटिव साइंस कहिड़ा आहिनि त जेका असांजी नई नस्ल आहे, मां कोशिशि कयां पियो त बसि जस्ट तव्हांखे मां वर्बली सम्झाईंदो वञा, छो त हीउ असांजो काफ़ी टाइम वठे पियो जेकॾहिं असां लिखण में अचूं पिया। त जेका असांजी नई नस्ल आहे उन में सिंधी पॉडकास्ट, यूथ चैनल ऐं सोशल मीडिया ते सिंधी कंटेंट वधी रहियो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त असांजा जेके पॉडकास्ट थियनि था उहे सिंधीअ में थियनि था काफ़ी। उन खां पोइ जेके असांजा जेके चैनल्स आहिनि यूट्यूब ते, ठीकु आहे। उन खां पोइ सोशल मीडिया ते जेको सिंधी कंटेंट आहे तव्हां काफ़ी ॾिठा हूंदा, कई पेजिस आहिनि, ठीकु आहे। उन में जेके सिंधी में लिखियो वञे थो, ऐं सिंधी में जेके मसइला मसाइल ऐं सोशल इशूज़ आहिनि पंहिंजा उहे डिस्कस कया वञनि था। त इन मां ज़ाहिर आहे त इहा हिकिड़ी रोशन उमेद आहे त सिंधी ॿोलीअ जो मुस्तक़बिल रोशन आहे, ठीकु आहे। उन खां पोइ केतिरनि यूनिवर्सिटियुनि में सिंधी डिपार्टमेंट सरगर्म आहिनि। सिंध यूनिवर्सिटी तव्हां ॾिसो वञी, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ॾिसो वञी तव्हां, उते बाक़ाइदा तव्हांखे मास्टर्स कराई पई वञे सिंधीअ ते, ठीकु आहे। उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में त मास्टर्स खां मथे बि मुंहिंजे ख़्याल में एमफिल वग़ैरह बि कराई वञे पई, PhD बि आहे ग़ालिबन। त इन हिसाब सां इहो असांखे माना चऊं पॉज़िटिव साइंस मिलनि था त जेको सिंधी ॿोलीअ जो मुस्तक़बिल आहे उहो रोशन आहे। उन खां पोइ सिंधी यूनिकोड सॉफ्टवेयर ऐं एप्स सां डिजिटल दुनिया में दाख़िल थी चुकी आहे। तव्हां काफ़ी ॾिठियूं हूंदियूं जेके आहिनि सॉफ्टवेयर या एप्स, जेके एप्लीकेशन्स आहिनि पंहिंजूं मोबाइल जूं, उन में सिंधी में तव्हांखे मिलनि थियूं काफ़ी, ठीकु आहे। उन खां पोइ हाणे जीअं मिसाल आहे, मिसाल जीअं सिंधी लैंग्वेज, विकीपीडिया ते कीबोर्ड ऐप, उन खां पोइ शाह लतीफ़ वर्स प्रोजेक्ट जहिड़ा मिसाल उमीदनि जो सरचश्मो आहिनि, ठीकु आहे। हाणे उन खां पोइ असां जेकॾहिं चाहियूं था त बाबा जेके हीअ असां जेकॾहिं डिस्कस तव्हां कया आहिनि त बाबा हीअ जेके मसइला आहिनि असांजी सिंधी ॿोलीअ खे, या जेके चऊं जेका करंट सिचुएशन आहे उन में जेके दरपेश मसइला आहिनि उन्हनि खे असां कीअं था हल करे सघूं, ठीकु आहे। हाणे उन जे लाइ असां ॿोली खे बचाइण जे लाइ अहम क़दम, ॿोलीअ खे बचाइण जे लाइ अहम क़दम, इन में तव्हां थोरो डिस्कस करे सघो था। जेकॾहिं तव्हांखे एसे अचे थो तव्हां हीअ तव्हां टे चारि पैराग्राफ ऐं हीअ जेको तव्हां सजेशन्स ॾियो था इहो जस्ट तव्हां हिकिड़े पैराग्राफ में लिखी सघो था। छो त सॼो एतिरो एसे आहे कोन, को 50 ऐं 100 मार्कुनि जो कोन्हे जो तव्हां नंढड़े एसे खे एतिरो डिघो करण जी कोशिशि कंदो त वॾो टाइम तव्हांजो वठी ईंदो इहो। ऐं तव्हांजो जेको आहे ॿियो बि तव्हांखे पेपर करिणो आहे न, जस्ट एसे त न आहे, पर हिन में मां तव्हांखे सभु शयूं तंहिंजे करे डिस्कस करे सम्झायूं त तव्हां माना थोरो शयुनि खे ज़ूम इन करे ॾिसंदव न, उहे शयूं तव्हांखे सम्झ में अची वेंदियूं। पोइ तव्हां उनखे भले काई बि साइड खणो, कोई बि स्टांस खणो तव्हां, पर जेकॾहिं तव्हां हिकिड़ो चऊं माना अंडरस्टूड आहे त जेकॾहिं बि तव्हां किथे बि को मसइलो बयानु कयो था त चओ था हिते मसइला आहिनि त उन जे लाइ तव्हांखे लाज़मी माना सजेशन्स ॾियणियूं हूंदियूं आहिनि। हिते तव्हां हुन एसे वारे रूल खे फॉलो कंदव, ठीकु आहे। त हिन में तव्हांखे इहो करिणो पवंदो त जेका
ॿोली आहे, ॿोलीअ खे बचाइण जे लाइ उपाउ कहिड़ा खणणो खपनि। उन जे लाइ पहिरियों तालीम में तरवीज, मिसाल त हिते तव्हां लिखोसि, हीअ अलिफ़ असां लिखोसीं, ठीकु आहे, तालीम में तरवीज। तालीम में तरवीज। हाणे इन में छा करिणो आहे, सिंधी जेका आहे त उनखे लाज़मी मज़मून बणायो वञे, कंपलसरी, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हांखे ॿियो छा लिखिणो आहे, उन में लिखिणो आहे त मीडिया ते वाध कई वञे, सिंधी ॿोली जी मीडिया ते वाध, ठीकु आहे। वाध कीअं, माना जेके वधीक जेके आहिनि माना सिंधी प्रोग्राम, फिल्मूं, ड्रामनि जी पैदावार कई वञे, वधीक जेको आहे मीडिया ते माना इहे ड्रामा ठाहिया वञनि, प्रोग्राम माना होस्ट कया वञनि, उन खां पोइ फिल्मूं ठाहियूं वञनि, ठीकु आहे। त इन हिसाब सां असांजी ॿोली बचंदी ऐं उन में जेका आहे चऊं जेके थ्रेट्स आहिनि असांजी ॿोलीअ खे या जेके चैलेंजिस आहिनि उहे ख़तमु थी वेंदियूं। उन खां पोइ टेक्नोलॉजी सां ॻांढापो, टेक्नोलॉजी सां ॻांढापो, टेक्नोलॉजी सां ॻांढापो, ठीकु आहे। त इन हिसाब सां तव्हां इहे शयूं चई सघो था। टेक्नोलॉजी सां ॻांढापो कीअं थींदो, त जेके सिंधी एप्स आहिनि, गेमूं आहिनि या ऑनलाइन कोर्सिस आहिनि, उहे ठाहिया वञनि। त जीअं असांजी जेका हीअ टेक्नोलॉजी जो दौरु आहे न, इन में असांजी ॿोली इररिलेवेंट कोन थी वेंदी, ठीकु आहे। त जीअं असां इहे जेकॾहिं असां सिंधी एप्स ठाहींदासीं, मज़ीद उन खां पोइ असां गेम्स ठाहींदासीं या ऑनलाइन कोर्सिस असां जेके आहिनि उहे असां ठाहींदासीं, ॾींदासीं, त इन में असांजी ॿोली जेको आहे त इररिलेवेंट कोन थींदी ऐं रिलेवेंट ई रहंदी, ठीकु आहे। उन खां पोइ वालदेन खे पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे। वालदेन खे किरदारु अदा कीअं करिणो आहे, त ॿारनि सां सिंधी में ॻाल्हाइनि, ॿारनि खे सिंधी में पढ़ाइनि, उनखे चओ त बाबा स्मार्टनेस जेका आहे उहा जस्ट तव्हांजी उर्दू ऐं इंग्लिश में न आहे, तव्हां स्मार्ट पंहिंजी ॿोलीअ में बि थी सघो था। पंहिंजी ॿोलीअ खे ॻाल्हाइण में लॼ महसूसु करणु न खपे। जेकॾहिं तव्हां किथे बि वञो था, कराची वञो, इस्लामाबाद वञो, लाहौर तां शिफ्ट थियो था या किथे बि तव्हां कंहिं दुनिया जी कंहिं बि कुंड में वञो, पंहिंजी ॿोलीअ खे प्रमोट करण जी कोशिशि कयो ऐं इन में का लॼ शर्म जहिड़ी ॻाल्हि न आहे। ऐं जेकॾहिं ज़रूरी न आहे जेकॾहिं अंग्रेजी तव्हांजो ॿारु ॻाल्हाए थो त पोइ स्मार्ट आहे, सिंधी ॻाल्हाए थो त पोइ स्मार्ट न आहे, ईअं न आहे बाबा, ईअं न आहे। जेके जीअं ॿियूं ॿोलियूं आहिनि, इंग्लिश वग़ैरह ॿोलियूं या उर्दू या जेके ॿियूं फ्रेंच, चाइनीज़, ॿियो सभु इहे उन्हनि लाइक़ु उन्हनि वांगुरु ई पंहिंजी सिंधीअ बि, सिंधी जेका आहे उहा बि हिकिड़ी ॿोली आहे, ठीकु आहे। त इन में वालदेन खे पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे। हाणे वालदेन जो किरदारु त पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइनि, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे त गवर्नमेंट खे हुकूमती सतह ते क़ानून साज़ी करणु खपे। हुकूमती सतह ते क़ानून साज़ी, हुकूमती सतह ते क़ानून साज़ी। क़ानून साज़ी कीअं करणी आहे, उन में छा करिणो आहे त सिंधी ॿोलीअ जी सरकारी इस्तेमाल खे यकीनी बणायो वञे। हींअर जीअं असां ॾिठो आहे त ऑफिशियल लैंग्वेज असांजी जेका आहे काफ़ी जेके नोटिफिकेशन्स वग़ैरह निकिरंदा आहिनि असांजी ऑफिसिस मां, त उहे असांजा इंग्लिश में निकिरंदा आहिनि। पर हुकूमत खे इन तरह जी का क़ानून साज़ी करणु खपे त बाबा सिंधी ॿोलीअ में बि जेका आहे उहा सरकारी इस्तेमाल में आणणु खपे ऐं उन में जेके नोटिफिकेशन थी आहे या अहिड़ो को मवादु जंहिंखे असां सिंधीअ में जेकॾहिं असां कढंदासीं त असांजी सिंधी ॿोलीअ जेका हिकिड़ो चैलेंज आहे त उनखे मसइला आहिनि उहे ख़तमु थी वेंदा। ठीकु, अच्छा ठीकु आहे। त हाणे हिन में असां आख़िरी में ॾींदासीं नतीजो। त नतीजो छा आहे, ठीकु आहे। हाणे हिन में असां हिते लिखंदासीं नतीजो। नतीजो जंहिंखे तव्हां कंक्लूजन चवंदा आहियो, ठीकु आहे, कंक्लूजन। नतीजो चओ, हा तव्हां तत्व चई सघोसि था, ठीकु आहे। त इन में तव्हां ॾींदो वरी बि लाज़मी जेका शइ तव्हां इंट्रोडक्शन में लिखी आहे उहा तव्हांखे वरी हिते साॻी डिस्कस करणी पवंदी, उन में तव्हांखे नयूं शयूं आणणियूं पवंदियूं। त उन में तव्हां इहो ॾींदो त सिंधी ॿोलीअ जो जेको मुस्तक़बिल आहे एतिरो ई महफ़ूज़ आहे जेतिरो सिंधी क़ौम उन सां मुहबत कंदी, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं असां पंहिंजी ॿोलीअ खे रोज़मर्रा जी ज़िंदगी जो हिसो बणायूं त का बि ताक़त इन खे ख़तमु नथी करे सघे। ऐं मिसाल तव्हां भले एड कयोसि त जीअं दरिया खे पाणी सां हयाती आहे तीअं सिंध खे सिंधी ॿोलीअ सां। त अहिड़े तरीक़े जी जेकॾहिं तव्हां लैंग्वेज यूज़ कंदो त तव्हांजो जेको मज़मून आहे त इनशाला
काफ़ी सुठियूं मार्कूं ॾियारींदो तव्हांखे। त हाणे हिन में तव्हांखे ईअं ई करिणो आहे, हीअ मां जस्ट तव्हांखे शेयर कयूं थो बाबा ही सिंधी ॿोली जो मुस्तक़बिल छा आहे, तव्हांखां पंहिंजो ओपिनियन वठे थो, तव्हां छा था चवणु चाहियो। त सिंधी ॿोलीअ खे मसइला आहिनि या जेको आहे त सिंधी ॿोली बसि माना रोशनी आहे, त उन में लाज़मी तव्हां सभु शयूं हीअ ॿई तव्हां शयूं डिस्कस करे सघो था। पर तव्हांखे इहो ज़हन में ज़रूरु रखणु खपे त तव्हांजो जेको लेंथ आहे एसे जी उहा 8 खां 10 पैराग्राफ हुजे, इन खां वधीक नथा लिखी सघो तव्हां, छो वधीक लिखंदव टाइम तव्हांजो ज़ाया थी वेंदो ऐं मार्कूं जस्ट तव्हांखे 20 मिलंदियूं इन में, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं तव्हां ॾाढो सुठो बि लिखंदव 20 मां तव्हांखे 15-16 मिलंदियूं। बक़ाया जेकॾहिं तव्हांजो पूरो हिकिड़ो क्वेश्चन जो टाइम हलियो वञे त फ़ाइदो न आहे, ठीकु आहे। त उन में तव्हांखे हीअ जस्ट मां तव्हांखे सम्झायुमि त बाबा हीअ जेको एसे अचे त हिनखे इन तरह सां ब्रेक कबो आहे, ठीकु आहे। त इन जी तव्हां उमेदु आहे त काफ़ी तव्हांजे लाइ लाभाइतो इहो टॉपिक साबित थियो हूंदो। ऐं असां हाणे कोशिशि कयूं था ॿियो वरी असां डिस्कस कयूं तव्हां सां। अच्छा, त ॿियो असांजो हाणे जेको मज़मून आहे उहो आहे जदीद सिंधी शाइरी में मौजूदु लाड़ा, ठीकु आहे। त हिन जी असां जेकॾहिं इंट्रोडक्शन लिखूं जंहिंखे असां तमहीद चवंदा आहियूं, ठीकु आहे, हीअ तमहीद जंहिंखे असां इंट्रोडक्शन चवंदा आहियूं, ठीकु आहे। अच्छा, हीअ जेको टॉपिक आहे त हीअ तव्हांजो जेको टॉपिक आहे उहो तव्हांजो लिटरेचर सां वाबस्तु आहे, सिंधी लिटरेचर सां। जेकॾहिं तव्हां सिंधी लिटरेचर जा स्टूडेंट आहियो त पोइ तव्हां हिनखे सुठे तरीक़े सां अटेम्प्ट बि करे सघो था ऐं सुठो स्कोर बि खणी सघो था। पर जेकॾहिं तव्हां लिटरेचर जा माण्हू न आहियो त पोइ आई वुड एडवाइस यू त तव्हां हीअ अटेम्प्ट न कयो, ठीकु आहे। इन तरह जो जेको टॉपिक अचे उनखे अटेम्प्ट न कयो। हाणे इंट्रोडक्शन में त सिंधी हाणे चए थो जेके जदीद सिंधी शाइरी आहे, ठीकु आहे। हाणे जदीद सिंधी शाइरी स्टार्ट किथां थी थिए इहो थोरो डिस्कस करे मां तव्हांखे जस्ट सम्झण जी कोशिशि कयां थो त सिंधी शाइरी स्टार्ट किथां थिए थी। छो त लाज़मी पहिरियां असांजी शाइरी आहे, पोइ हीअ असांजी अचे थी क्लासिकल शाइरी आहे, पोइ जदीद शाइरी अचे थी। हाणे चए थो त जेको जदीद सिंधी शाइरी आहे उहा तक़रीबन 1940 खां पोइ ज़ाहिर थी, ठीकु आहे, जॾहिं नई दुनियावी फ़िक्र आज़ादी जी तहरीकुनि ऐं इल्मी तहरीकुनि जो असरु थियो। उन खां पोइ 60 ऐं 70 में शहरी अदबी हलकनि में नई शाइरी या जंहिंखे नियो पोइट्री बि चई सघूं था जो आगाज़ थियो। हाणे जेका जदीद शाइरी आहे पंहिंजी इन जा जेके अहम शाइर आहिनि जेको शेख वयाज़ आहे, तनवीर अब्बासी आहे, सरमद चन्नू, इमदाद हुसैनी, उस्ताद बुखारी, ताजुल बेवस, नियाज़ हुमायूनी, अयाज़ गुल वग़ैरह इहे असांजा अहम शाइर आहिनि, ठीकु आहे। त उन खां पोइ सिंधी जेका असांजी हीअ सिंधी जेका शाइरी आहे उहा सूफ़ियुनि जी रूहानियत खां वठी जदीद दौर जे शऊर ताईं सफ़र कयो आहे। जदीद शाइर ज़िंदगीअ, मुहबत, सियासी शऊर ऐं वजूदी सवालनि खे नए अंदाज़ में पेश कनि था या पेश करे थो, ठीकु आहे। हाणे इन में शाइरी जूं जेकॾहिं सिटरूं हुजनि जस्ट टू मेक यू अंडरस्टैंड, हाणे शेख अयाज़ जूं सिटरूं आहिनि त लफ़्ज़नि में बाहे बाहे पाणी बि मूं हर बैत में पंहिंजो ज़मानो ॻाल्हायो आहे, ठीकु आहे। त उन वांगुरु ज़िंदगी में मुहबत, सियासी शऊर, वजूदी सवाल सभिनि खे ही बयानु कनि था पंहिंजा जेके जदीद शाइर आहिनि। उन खां पोइ जदीद सिंधी शाइरी जो पस मंज़र हिते असां लिखंदासीं जदीद सिंधी शाइरी जो पस मंज़र, ठीकु आहे, जंहिंखे बैकग्राउंड चई सघूं था असां। हाणे चए थो त अंग्रेज़नि खां पोइ समाजी ऐं सियासी तब्दीलीअ सां शाइरीअ में बि फ़िक्री बेदारी आई, ठीकु आहे। उन खां 1940 खां पोइ सिंधी अदब में जदीदियत जा लाड़ा नुमाया थिया। असां लाड़ा चवंदा आहियूं ट्रेंड्स खे, ठीकु आहे। हाणे शाइरी जो जेकॾहिं 2 सिटरूं असां हिन में एड कंदासीं जदीद सिंधी शाइरी जो पस मंज़र में त ज़मानो नओं, सोच नई, अहसास नओं, पर अंदरि जो तड़पियल इंसान अञा साॻियो आहे। इहो तनवीर अब्बासी जो शेर आहे, ठीकु आहे। हाणे माना हीअ अंग्रेज़नि जी जेका आहे अंग्रेज़नि खां पोइ समाजी ऐं सियासी तब्दीली सां शाइरी में बि फ़िक्री बेदारी आई, ठीकु आहे। हाणे उहे शाइरी में इहे शयूं बयानु थियूं, ठीकु आहे। उन खां पोइ क़ौमी ऐं सियासी शऊर जो लाड़ो, क़ौमी ऐं लिखंदासीं असां हिते क़ौमी ऐं सियासी शऊर जो लाड़ो।
हाणे इन में छा आहे, जदीद शाइर सिंध जी सुञाणप हक़नि ऐं आज़ादीअ लाइ आवाज़ बणिया। शेख हयाज़ी ऐं इमदाद हुसैन जहिड़ा शाइर सियासी शौर खे शाइरी जो मुहवर बणायो। हाणे हिन में शाइरी जूं सिटूं असां शेख हयाज़ जूं एड करण जी कोशिशि कयूं था। अॼु तोते सिंध, अॼु तोखे या तोते सिंध, मुंहिंजे ख़्याल में अॼु तोखे थींदो। अॼु तोखे सिंध सॾे थी, अॼु तोसां वाइदो निभाइणो आहे, वतन जी मटीअ सां इश्क़ सभ खां वॾो सचु आहे। ठीकु आहे, त हीअ जेका आहे क़ौमी ऐं सियासी शौर जो लाड़ो आहे, जिते उहो बयानु करे थो शेख हयाज़। ठीकु आहे, उन खां पोइ जेको आहे समाजी ऐं इंसानी मसइलनि जो लाड़ो, समाजी ऐं इंसानी मसइलनि जो लाड़ो। हाणे हिन में जेको समाजी ऐं इंसानी मसइला जेके आहिनि उनजो लाड़ो, ठीकु आहे, उन्हनि जा ट्रेंड्स शाइरी में अचनि था। उहो चए थो ग़रीबी, बेइंसाफ़ी ऐं मुआशरती तकलीफ़ुनि खे जदीद शाइर मौज़ू बणाइनि था। उहे आम इंसान जी आवाज़ ऐं दर्द खे ज़ुबान ॾियनि था। ऐं उहो कीअं आहे, हाणे इमदाद हुसैन जूं ॿ सिटूं आहिनि। उहो चए थो मुंहिंजे ॻोठ में बुख जूं रीतूं आहिनि, पर शाइरनि में माण्हू दिलनि जा अमीर आहिनि। ठीकु आहे, उन खां पोइ दाख़िली अहसास ऐं वजूदियत जो लाड़ो, दाख़िली अहसास ऐं वजूदियत जो लाड़ो। हाणे चए थो इंसान जे अंदरि जेका माना हिकिड़ो ख़ालीपन आहे, अकेलाई आहे ऐं माना जी जेका तलाश करे थो, उहो माना शाइरी में जेको उहो उनखे माना शाइरी में बयानु कयो वियो आहे। माना इंसान जे अंदरि जे ख़्यालनि, अकेलाई ऐं माना जी तलाश नई शाइरी जो अहम पासो आहे। उन में हाणे हयाज़ गुल जूं सिटूं आहिनि त मां पाण खे ॻोल्हियां थो हर सुबुह, पर आईने में मूंखे कोन थो मिले। इहो छा आहे, माना पंहिंजो पाण खे ॻोल्हण जी कोशिशि करे थो, वजूदियत जंहिंखे चऊं असां। ठीकु आहे, उन खां पोइ रोमानवी ऐं नफ़्सियाती लाड़ो, रोमानवी ऐं नफ़्सियाती लाड़ो। ठीकु आहे, हाणे चए थो त जदीद शाइरनि मुहबत खे फ़क़ति हुस्न ताईं महदूद न रखियो, पर उनखे इंसान जी जज़्बाती जदोजहद बणायो। हाणे हिन में ताजुल बेवस जा जेके आहिनि ॿ सिटूं आहिनि। उहो चए थो प्यार जे पंध में ख़्वाब बि ज़ख़्मी थिया, दिलि बि भॼी वियो, पर उमीद ज़िंदा आहे। ठीकु आहे, हाणे जेके माना चऊं जज़्बाती जदोजहद जंहिंखे चऊं असां। ठीकु आहे, उन खां पोइ औरत ऐं निस्वानी फ़िक्र जो लाड़ो, जंहिंखे फेमिनिस्ट थाट पाण चई सघूं था। ठीकु आहे, हा, औरत ऐं निस्वानी फ़िक्र जो लाड़ो। ठीकु आहे, हाणे इन में छा चए थो, जदीद सिंधी शाइरी में औरत शाइराऊं पंहिंजी सुञाणप, आज़ादी ऐं अहसास जो इज़हार कनि थियूं। हाणे नाज़ सिनाई जूं ॿ लाइनूं आहिनि। मां निकिती आहियां पंहिंजे ॻोठ जी चुप खां ॿाहिरि, हाणे मूंखे रोकींदड़ हर दीवार कमज़ोर लॻे थी। ठीकु आहे, हाणे हिन में छा आहे, फेमिनिस्ट हिकिड़ो थाट आहे, फेमिनिस्ट सोच आहे हिन में। उन खां पोइ फ़नी ऐं लिसानी लाड़ा, तव्हां हिन में जेतिरा ऐड कयो करे सघो था। मां जस्ट ही तव्हांखे सम्झायां थो त हीअ हिन तरह सां बि अटेम्प थी सघे पियो, फ़नी ऐं लसानी लाड़ा। ठीकु आहे, जंहिंखे स्टाइलिस्टिक एंड लिंग्विस्टिक ट्रेंड्स असां चई सघूं था। हाणे चए थो त आज़ाद नज़म, नसरी नज़म ऐं अलामती शाइरी में वाधारो थियो आहे। शाइर रिवायती काफ़ियुनि बदिरां अलामतुनि, इस्तिआरनि ऐं तजरीदी इज़हार खे तरजीह ॾियनि था। पहिरां जेके शाइरी हूंदी हुई त उन में माना हिकिड़ो चऊं काफ़ियूं हूंदियूं हुयूं, या हिकिड़ो चऊं वज़न ऐं बार जे बुनियाद ते चया वेंदा हुआ। हाणे आज़ाद नज़म, नसरी नज़म ॿियो टियों। हाणे इन में ही कुझु सिटूं आहिनि सरमद चना जूं। चए थो लफ़्ज़नि जा पंखड़ा लॻाया अथमि, ख़्यालनि खे उॾाम ॾिनी अथमि। ठीकु आहे, त हीअ माना छा आहे, फ़नी ऐं लिसानी लाड़नि में इन खे असां एड करे सघूं था। उन खां पोइ जदीद शाइरनि जो किरदारु, अॼु जा जेके शाइर आहिनि त उनजो किरदारु छा आहे। ठीकु आहे, जदीद शाइरनि जो किरदारु। हाणे जेको आहे त जदीद शाइर फ़क़ति ख़्वाब न ॾिसनि था, पर समाज खे बदिलण जो हौसलो बि ॾियनि था। हाणे चए थो हाणे जेको शाइर आहे उहो चए थो त सिर्फ़ु
ख्वाब न ॾिसो या उहे पाण ख्वाब नथा ॾिसनि, पर पंहिंजो जेको समाज आहे, सोसाइटी आहे, उन खे बदिलाइण जो हौसलो बि ॾियनि था त बाबा हिन सोसाइटी समाज खे असां हिन तरह सां बि बदिलाए सघूं था, असां माना पॉज़िटिव तरीक़े माना शयुनि खे चेंज करे सघूं था। हाणे चए थो मूं कलम खे तलवार बणायो, मूं लफ़्ज़नि सां इनकलाब लिखियो, ठीकु आहे। त अहिड़े हिसाब सां आख़िर में तव्हां तत्व लिखंदो, हिते नथा लिखूं, ज़रूरी न आहे तव्हां हिते कोन लिखंदो, पर जेकॾहिं लिखो त सही आहे, उते मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे विसरी न वञे, हीअ तत्व जंहिंखे असां कंक्लूजन चवंदा आहियूं, ठीकु आहे। त हिन में माना जेको तव्हां इंट्रोडक्शन में डिस्कस करे आहियो उहो लाज़मी हिते तव्हां उनखे थोरो वधाइण जी कोशिशि कंदो। त जदीद सिंधी शाइरी माज़ीअ जे विरसे ऐं हाल जी हक़ीक़तुनि जो संगम आहे। हीअ शाइरी सिर्फ़ु अहसास न पर फ़िक्र ऐं तब्दीलीअ जो पैगाम आहे, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां चई सघोसि था त वक़्तु गुज़रे थो पर लफ़्ज़ ज़िंदा आहिनि, शाइर जे साह में सिंध जी ख़ुशबू आहे, अयाद गुल जूं इहे सिटूं आहिनि। हाणे इन में छा आख़िर में तव्हां जेको कंक्लूडिंग सेंटेंस हणंदो, मिसाल तौरु तव्हां चवंदो जदीद सिंधी शाइरी सिंधी क़ौम जे फ़िक्र, दर्द ऐं उमेद जो आईनो आहे, जेका रुॻो तारीख़ न पर मुस्तक़बिल जी रोशनी लाइ पिणु आवाज़ु बणिजी बीठी आहे। त इन तरह सां जेकॾहिं तव्हां लिखंदव, अहिड़े तरीक़े सां तव्हां लिखंदव, तव्हां सुठो, हिन खां बि सुठो तव्हां लिखी सघो था। ऐं जेके शाइरी वारियूं सिटूं आहिनि उहे बि तव्हां आसान ऐं सुठियूं ॻोल्हे सघो था। मूंखे जस्ट हीअ जेके सम्झ में आयूं मां हीअ तव्हां सां डिस्कस कयूं, ठीकु आहे। त इन तरह सां जेको तव्हांजो सिंधी एसे आहे, तव्हां उनखे इन तरह सां हल करे सघोसि था। ऐं हीअ काइंडली हीअ मां जस्ट तव्हांखे सम्झाइण ख़ातिर मां आउटलाइन लिखी आहे, ख़ाको लिखियो, हिते ख़ाको लिखिणो आहे मथां हिन, ठीकु आहे। तमहीद खां पहिरियों हीअ हिते ख़ाको लिखिबो, पर हीअ तव्हांखे आउटलाइन न लिखणी आहे, हीअ अॻु में हूंदी जेको तव्हांजो फुल एसे हूंदो, हींअर ज़रूरत न आहे। हीअ मां जस्ट तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कई त तव्हां जेकॾहिं हिन जदीद सिंधी शाइरी में मौजूदु लाड़ा खे डिस्कस कंदव त हिन तरह सां उन खे एतिरा पैराग्राफ ॾेई सघजनि था, ठीकु आहे। त हीअ इंट्रोडक्शन, हीअ तव्हांजो तत्व, हीअ तव्हांजा 10 पैराग्राफ थी विया तक़रीबन। त इन तरह सां तव्हांखे 8 खां 10 पैराग्राफनि ताईं लिखिणो आहे, वधीक न आहे वञिणो, वधीक टाइम ज़ाया न करिणो आहे। ऐं कोशिशि इहा कयो त उन में जेको करंट अफेयर रिलेटेड टॉपिक हुजे तव्हां उहो अटैम्प्ट कयो। जेकॾहिं तव्हां लिटरेचर पासे वियो त पोइ तव्हां हिकिड़ो रिस्की कमु कंदव तव्हां, ठीकु आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हीअ टाइम काफ़ी थी वियो आहे ऐं असां घणो टाइम जेको आहे त कोन वठंदासीं। ऐं मूंखे ऑलरेडी मां डिस्कस कयुमि त मूंखे प्रेज़ेंटेशन न ईंदी आहे, ऐं त मां हिन स्लाइड्स में हीअ शयूं उन में लिखां स्लाइड्स में, त पोइ तव्हांखे ॿुधायां त जल्दी असां हिकिड़ो पूरे साल जो इहो सम्झो की डिस्कस करे वञूं आहे जेको आहे एसेज हुआ। पर हींअर मां कोशिशि कंदुमि सुभाणे जेकॾहिं थिए थो मूंखां स्लाइड्स ठहनि थियूं त मां जेके पोइते 2-3 साल आहिनि मुंहिंजा चऊं उन जा अञा 3 टॉपिक पंहिंजा रहिजी विया, ठीकु आहे। जंहिंमें सचल जी कलाम जी बेबाकी, पाक भारत लाॻापा, मिर्ज़ा कलेज बेग बहैसियत हिकु ड्रामा निगार, त इन खे असां पोइ डिस्कस कंदासीं। त इहो मां कोशिशि कंदुमि त जेके हीअ 4 साल आहिनि 19, 20, 21 ऐं 23 इन जा मां मज़मून तव्हांखे हल करे ॾेखारियां, पोइ तव्हांखे काफ़ी शयूं जेको आहे सम्झ में ईंदियूं ऐं आसान थींदियूं। इन सां नंढी हिकिड़ी गुज़ारिश त जेकॾहिं तव्हां CSS जा PCS जा एस्पायरेंट आहियो ऐं तव्हां जेके बि सब्जेक्ट आहिनि तव्हांजा कंपलसरी या ऑप्शनल तक़रीबन जेके बि मेजर आहिनि लाइक IR, जनरल स्टडी, क्रिमिनोलॉजी ऐं हिस्ट्रीज़ में तव्हांजो जेके बि हिस्ट्री आहिनि तक़रीबन इंडो पाक हिस्ट्री, मुस्लिम हिस्ट्री, US ऐं यूरोपियन, ऐं उन खां पोइ तव्हांजो जेको लिटरेचर आहे उहो, त इहे जेके बि तव्हां ऑप्ट कया आहिनि या इन्हनि खे पढ़ण जो शौक़ु आहे त काइंडली असां चैनल सब्सक्राइब कयो ऐं असां कोशिशि कंदासीं त ऐं सब्जेक्ट वाइज़ असां लेक्चर अपलोड कंदा रहूं। इन सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा। अस्सलामु अलैकुम।